तकबीर तहरीमा छाके चइबो आहे यानी नियत करण खां फौरन बाद कन्नन ताईं हथ खणी ज़ुबान सां अल्लाहु अकबर चवंदे हथ बधणा ऐं तकबीर तहरीमा जे लाइ ज़रूरी आहे त उहा नियत खां फौरन बाद हुजे। ईअं न आहे तव्हां नमाज जी नियत कई, नियत करण खां बाद वरी कंहिंसां कहचारी कई, वरी बाद में अल्लाहु अकबर कयो त नमाज सही न थींदी। नियत खां फौरन बाद अल्लाहु अकबर कजे, विच में वक़फ़ो न हुजे, का अहिड़ो अमल न हुजे जेको नमाज जे ख़िलाफ़ आहे। तकबीर तहरीमा खां पहिरियां नियत करणी आहे, जंहिं बाद में नियत कई अल्लाहु अकबर चवण खां बाद में उनखे यादि आयो त मां अलाए कहिड़ी नमाज़ थो पढ़ां, त पोइ नियत न आहे करणी, पोइ नमाज न थींदी। पोइ दोबारा नियत कयो, दोबारा तव्हांखे तकबीर तहरीमा चवणी पवंदी। ऐं तकबीर तहरीमा क़याम जी हालत में बीही करे चवणी आहे। बाज़ माण्हू जॾहिं ॾिसंदा आहिनि जमात हले थी पई, पेश इमाम रुकू में आहे, भॼंदा ईंदा ऐं रुकू में अची अल्लाहु अकबर चवंदा, इहा तकबीर तहरीमा न आहे। तकबीर तहरीमा जे लाइ बीहण शर्त आहे। जेकॾहिं माण्हू खे को शरई उज़र न आहे, माज़ूर न आहे, तकलीफ़ न आहे, त उन जे लाइ ज़रूरी आहे उहो बीही करे अल्लाहु अकबर चई हथ ॿधे, तकबीर तहरीमा चए। इनखे तहरीमा छो चइबो आहे? यानी जॾहिं इहा असां तकबीर चईसीं त हाणे जेकियूं शयूं नमाज खां पहिरियां जाइज़ हुयूं, हाणे उहे जाइज़ शयूं बि नमाज में न आहिनि करणियूं। तहरीमा जो मक़सदु इहो आहे। नमाज खां पहिरियां मानी खाइणु जाइज़ आहे, जॾहिं तव्हां अल्लाहु अकबर चयो हाणे का बि शइ खाइणु पीअणु जाइज़ न आहे। पहिरियां ॻाल्हाइणु जाइज़ आहे, तव्हां अल्लाहु अकबर चयो हाणे ॻाल्हाइणु जाइज़ न आहे। पहिरियां सुम्हणु जाइज़ आहे, अल्लाहु अकबर चयो हाणे सुम्हणु जाइज़ न आहे। त काफ़ी शयूं जेकियूं आम हालत में जाइज़ आहिनि, पर जॾहिं तव्हां तकबीर तहरीमा चई नमाज में दाख़िल थी वियो त हाणे उहे शयूं बि जाइज़ न आहिनि।